गुजारिश लालन के कातिलन पे सही के लालन रे कौन लो इसकाले हुए कौन के संस्कारन पे सालियापट के सहाफ़ी अजय कुमार लालवानी के कत्ल वारे वाक़े खिलाफ़ रोज़ानी कोशिश अख़बार के एडिटर नेमत खड़ो की अगवानी में सालियापट का सखर ताईं लॉन्ग मार्च किया वियो, जैमें सिंध के सहाफ़िन समेत सियासी समाजी क़ौमी अगवाणनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते एहतजाज में शरीक अगवाणनि प्रिंस टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कुमार जेको आहे जंहिं हिम्मत सां जंहिं जुर्रत सां जंहिं बहादुरी सां ज़ुल्म खे वाखो कयो, करप्शन खे वाखो कयो, उन ज़ुल्म के वाक़े करण जी उनखे इहा सज़ा ॾिनी वई, उनखे गोलियूं वियूं हुयूं। पर असां सम्झूं था पिया त ज़ुल्म जी उमिरि घणी कोन्हे, मज़लूम खे हर सूरत में इंसाफ़ मिलणो आहे ऐं ॾाढ मुड़सियूं दादागिरियूं बदमाशियूं गोलियूं मज़लूम जी राह खे रोके नथियूं सघनि। अजय कुमार खे हिकु ॾींहुं ज़रूरु इंसाफ़ मिलंदो ऐं कातिल यकीनी तौर ते कैफ़े किरदार ते पहुचंदो। मूं यकीनी तौर ते हीउ जेको SSP आहे 4 सालनि खां वठी हिते वेठो आहे, केरु चवण वारो कोन्हे, खुलेआम थो चए त मां एतिरा जेको आहे माण्हू मारिया आहिनि, मां एतिरनि खे जो हाफ फ्राए कयो आहे, एतिरनि खे फुल फ्राए कयो आहे। पाकिस्तान जे कंहिं बि कानून में जेको आहे ईअं कोन्हे त तव्हां ईअं कयो। सालियापट खां निकिता आहियूं, अची सखर में हाई कोर्ट जे 12 गेट ते वेठा आहियूं, इन यकीन सां इन हिम्मत सां त हीअ जेका नंढड़ी कोशिशि आहे उहा कातिलनि खे ज़रूरु वाखियो कोन्हे। कुछ ॾींहं अॻु इरफान जतोई वारो वाक़ियो पेश आयो, वरी पनवाकल में आफ़ाक वाघो वारो वाक़ियो पेश आयो। इन खां बाद वरी सालियापट में जेको सहाफ़ी आहे उनखे जेको हक़ सच लिखण तां जेको क़तल कयो आहे, इन वाक़ियनि खे कीअं था ॾिसो? पुलिस जी हिन में केतिरी नाइल आहे? असां इन वाक़ियनि जी बाबा सख़्तु मज़म्मत था कयूं पिया ऐं पुलिस जेकॾहिं पंहिंजो किरदारु सही नमूने सां अदा करे त अहिड़ो को वाक़ियो थियण ई न खपे। जेकॾहिं थिए थियो त उन जा जेके मुजरिम आहिनि उहे कैफ़रे किरदार ते पुॼनि। पर असां सम्झूं था त सखर पुलिस इन में का तहरुक नथी वठे पई। पोइ असांखे ख़बर नथी पए त आफ़ाक वारो मामिलो त को सियासी मामिलो कोन्हे, उन में केरु विच में आहे ऐं केरु हिन खे रोके थो पियो त इहे तहरुक न वठनि ऐं उन जा ॾोहारी जेके आहिनि उहे ॿधनि ऐं उनखे सज़ा जे कटड़े में न पुॼाइनि। असांखे सम्झ नथी अचे। जेसिताईं इरफान जतोई जो वाक़ियो हो उनजी मज़म्मत कयूं था। हीअ अजय वारे वाक़े जी सख़्तु अफ़सोस आहे असांखे ऐं इन में जेका पुलिस जो किरदारु आहे उहो बि मशकूक आहे, जेके वॾेरा आहिनि हितां जा उन्हनि जो किरदारु बि मशकूक आहे। असां इन जी घुर था कयूं पिया त इन्हनि सां इंसाफ़ थिए ऐं इहे जेके बि माण्हू मुलविस में आहिनि उहे पंहिंजे कैफ़रे किरदार ते पुॼनि। पंहिंजे सिंध में सहाफ़ियुनि जे लाइ ईअं सम्झो त धरती ॼण ड्रामो बणियल आहे। अहिड़े सिलसिले में सालियापट में जेको आहे सहाफ़ी पंहिंजे सहाफ़ी अजय लालवाणी उनखे जेको आहे हक़ सच लिखण तां क़तल कयो वियो आहे। अॼु जेको हीउ एहतजाजी पैदल मार्च जेको आहे सालियापट खां सिंध हाई कोर्ट तरफ़ पहुतो आहे, इन वाक़े में कहिड़ा मुतालबा खणी पहुता आहियो? हिन वाक़े खे सालियापट खां सखर जे हाई कोर्ट ताईं जेको पैदल मार्च थियो आहे, उन मार्च जो बुनियादी मक़सदु इहो आहे त अजय लालवाणी जेको सालियापट जो सालियापुट जाखोड़ी समाजी वर्कर ऐं हिकिड़ो अॾो ऐं बहादुर सहाफ़ी हुयो, उनखे अजय लालवाणी खे इन करे मारियो वियो जो हू सालियापट जो आवाज़ु हुयो। हू सालियापट जे इलाइक़े में ईंदड़ फ़िरौननि जे कारकर्दगी खे किरदार खे वाक़ियो कंदड़ हिकिड़ो जर्नलिस्ट हुयो। इन करे उनजे कलम ऐं कैमरा खां ख़ाइफ़ थी करे उनजे आवाज़ खे हमेशह हमेशह लाइ दॿाइण जे लाइ उनखे मारियो वियो, बेदर्दी सां क़तल कयो वियो, शहीद कयो वियो। अॼु मार्च जो हिन अदलिया में अचणु, सखर हाई कोर्ट में अचणु मतिलबु इहो आहे ऐं इहा सूरताल ॿुधाए थी त सिंध जा हुक्मरान मुकमिल तौर ते नाकाम थी चुका आहिनि। न सिर्फ़ु सिंध जा माण्हू बल्कि सिंध जो अहल कलम, सिंध जो सहाफ़ी, सिंध जो समाजी वर्कर, सोशल एक्टिविस्ट, इंसान दोस्त किरदार, शऊर रखंदड़ फ़र्द सिंध हुकूमत खां, पाकिस्तान पीपल्स पार्टी खां, हिन नाम निहाद बर्बरियत ते ॿधल जमहूरियत खां मुकमिल तौर ते मायूस थी सभु ॿेड़ा साड़े करे उमेदुनि ऐं एतमाद जे आख़िरी उमेद अदालत जे दरवाज़े ते पहुता आहिनि। अदालतुनि वटि तॾहिं अचिबो आहे ऐं ख़ासि तौर ते अहल इल्म, अहल कलम, अहल शऊर
कतई तौर ते जमहूरियत जे उन सिस्टम के बाईपास करण के वॾे खां वॾी गार सम्झंदो आहे। असां जमहूरी सिस्टम के जमहूरियत खां भरपूर नमूने सां बेतमाद जो इज़हार करे मायूस थी करे भरपूर बेतमाद जो इज़हार कयो आहे ऐं मायूस थी अॼु अदालत जे इन आहते ते पहुताऊं, इहा उमेद खणी पहुताऊं, इहा इल्तिजा खणी पहुताऊं, इहा दरख़्वास्त खणी पहुताऊं त अदलिया जा मनसबत ते वेठल जज साहिबो असांजी आख़िरी उमेद तव्हां ई आहियो, तव्हां ई असांखे इंसाफ़ ॾियो उन कातिलनि खे, उन दरंदनि खे, उन सहूलियतकारनि खे ऐं जिन प्लान कयो आहे, जिन मनसूबाबंदी कई आहे अजय कुमार लालवाणी जेको आहे क़तल जी, उन्हनि सभिनि कातिलनि खे, उन सहूलियतकारनि खे, उन मनसूबाबंदनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़ में बीहाए एॾी सज़ा ॾियारियो जो आईंदा को बि कातिल, को बि दरंदो, को बि अहिड़ो डिक्टेटर, अहिड़ो वाशी, अहिड़ो जेको फिरौन एॾी मनसूबाबंदी न करे सघे, अहिड़ो क़तल न करे सघे ऐं असांजा मासूम अजय हमेशह लाइ महफ़ूज़ रही सघनि। हीअ रैली जेका आहे उहा ऐलान कयो हो नेमत खोड़ो जेको कोशिश जो एडिटर आहे, ऐं इन ऐलान खां पोइ हीअ रैली जेका उतां निकिती सालेपट खां जेको आहे सिंध हाई कोर्ट सखर बेंच ताईं जेको आहे रैली मुसलसिल जेको आहे एहतजाज कयो आहे। असां सम्झूं था त अजय लालवाणीअ जो जेको क़तल आहे उहो सच ऐं हक़ जो क़तल आहे। अजय लालवाणीअ जे क़तल जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो इहो आहे त अजय लालवाणी सालेपट जो सहाफ़ी हुयो, उते सहाफ़त करे पियो ऐं उते उन जी सहाफ़त जो जेको तौरु तरीक़ो हुयो उहो हुयो त उहो मज़लूमनि जो हामी हुयो ऐं ज़ालिम जे ख़िलाफ़ु लिखंदो हुयो। इन जे करे ज़ालिम क़ुवतूं जेके आहिनि उन्हनि खे अजय लालवाणी पसंदि न हुयो, उन्हनि खे जेको आहे सो अजय लालवाणीअ जूं लिखणियूं पसंदि न हुयूं, जंहिंजे करे हुननि अजय लालवाणीअ जे उन हक़ ऐं सच लिखंदड़ कलम जी निब टोड़ी आहे। अजय जो क़तलु न थियो, अजय अमर आहे, अजय ज़ेरो आहे, अजय हाणे बि ज़िंदा आहे, पर हीउ जेको क़तलु थियो आहे उहो बुनियादी तौर ते क़तलु जेको आहे उहो उन कलम जो करण जी हिननि कोशिशि कई आहे। पर हिननि खे असां ॿुधायूं था त हीअ जेके अॼु माण्हू हज़ारे माण्हू जेके सालेपट खां हेसि ताईं गॾु हुया, हज़ारे माण्हुनि इस्तक़बाल कया आहिनि, अलाए केतिरनि हंधनि ते त माण्हुनि मानीअ जा, गुलनि जा ऐं ॿिया जेके इंतिज़ाम कया, ऐं सम्झां थो इहे सभई लखे माण्हू अजय लालवाणी आहिनि, इहे सभई माण्हू अजय कुमार आहिनि। उन जे करे अजय खे ख़तमु हिननि नाहे कयो ऐं न वरी को करे सघनि था कंहिंखे बि। पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जेका गोलियूं अजय खे लॻियूं आहिनि क़तलु उन्हनि नाहे कयो। क़तलु जेको कयो आहे उहो उन माइंड कयो आहे, उन दिमाग़ कयो आहे। सखर जे अछे कारे जा जेके मालिक आहिनि उहे हिते कुझु न कुझु करणु था चाहिनि। उन जे करे असां घुर था कयूं त फौरी तौर ते जेको अजय जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, उन्हनि खे केफ़िर किरदार ताईं आंदो वञे। उन में असां अॼु अदालत वटि फ़रियाद खणी आया आहियूं, अदालत वटि दाह खणी आया आहियूं, अदालत उन में जेको आहे सो असां सां इंसाफ़ करे। सर मुतालबो सिधो सो आहे त हींअर जेको पीपल्स पार्टी जो मुसलसल 13 साल हले पियो थो, ही हाणे आमरियत में तब्दील थींदी पई वञे। पीपल्स पार्टी हिन वक़्तु आमरियत में तब्दील थींदी पई वञे। ही हिकिड़ी सिविल, ईअं सम्झो सिविल आमरियत आहे ऐं इन आमरियत में हिकिड़ा हिन सिंध खे बिलख़ुसूस सखर रीजन खे गुज़श्ता को 5-8 सालनि खां पुलिस स्टेट बणायो आहे। पुलिस जा हिकिड़ा टाउट आहिनि जिन खे बीहारे सहाफ़ियुनि ते FIR दाख़िल कयूं थियूं वञनि। हाणे तव्हां ॾिसो त हींअर सहाफ़ियुनि ते जेका मुल्क जी गद्दारी जी FIR दाख़िल थी आहे। मुल्क जी गद्दार उहे ऑफिसर करप्ट न आहिनि जेके कंहिं भोतारनि जे जा चमचा थी करे ऐं कलम धड़नि ते FIR कनि था, पंहिंजो फ़र्ज़ु नथा निभाइनि। छा इहा गद्दारी न आहे? छा इहा गद्दारी न आहे त को वॾेरो हिते जागीरदार हिते ज़ुल्म करे ऐं आम माण्हुनि खे बदज़न करे रियासत खां बि कंहिं माण्हू ते ज़ुल्म कंदो त कंहिंखे दान ॾींदो? जॾहिं रियासत न ॿुधंदी त माण्हू बदज़न थींदा न। त गद्दार त उहे आहिनि जेके माण्हुनि सां ज़ुल्म था कनि। असां मुतालबो था कयूं स्टेट खां, वफ़ाक़ी गवर्नमेंट खां, बिलख़ुसूस कोर्टनि खां त उहे सो मोटो वठनि, हिते जेके माफ़ियाऊं आहिनि उन्हनि माफ़ियाउनि ते कंट्रोल कनि ऐं बिलख़ुसूस अजय लालवाणी जे क़तल जो असांखे इंसाफ़ खपे। मुंहिंजो पुटु हुयो अथई, वॾो पुटु। असांजो इहो ई मुतालिबो आहे त हाणे कातिल त ज़ाहिर थिया आहिनि, पर उहे साम्हूं त अचनि स्क्रीन ते जेके बाअसर माण्हू आहिनि, जेके हिन में इनवाल आहिनि, असां उहे चऊं था त ज़ाहिर कयो, पेशे किरदार ताईं पुॼायो। पर हे जेको SP आहे उनखे सॼी ख़बर आहे, पर हू अलाए छो थो लिकाए पियो, सम्झ में ॻाल्हि नथी अचे पई। हिन महिल ताईं का बि मूवमेंट न कढी अथई साईं। उहो त
3 ॾींहं अॻु में असां हर शइ हिननि खे ॾिनी हुई, फुटेज वग़ैरह इहा हर शइ ॾिनी हुईसीं, असां ई ॾिनीसीं। हाणे उहा हुननि जी कोशिशि कनि, जांच कनि, इन्वेस्टिगेट कनि, उन खां पुछा गछा कनि त उन्हनि सां बाअसर कहिड़ा माण्हू आहिनि। असांजी हिननि सां त काई दुश्मनी हिन सां त कान्हे का, हे त ॻोठ जो ई आहे, पर उहो बि हर शइ चऊं था त बाअसर जेके माण्हू हिन सां इनवॉल्व आहिनि उहे ज़ाहिर कनि। सम्झ में ईअं थो अचे त हिननि कोई मोहरो तयारु करे, हीउ जेको आहे सो माना असांजो जेको खून आहे उहो रायगा कंदा। पुलिस जेका सखर आहे उहा असांजो खून कॾहिं बि असांजो इहो ई मुतालिबो आहे त शहीद जा कातिल जल्द जल्द गिरफ़्तार करे पेशे किरदार ताईं पुॼाया वञनि। अजय लालवाणी जे नाहक खून ख़िलाफ़ जेको आहे सालेपट खां पैदल मार्च करे जेको सखर हाई कोर्ट ॿाहिरां पहुता आहियूं, ऐं असांजो मुतालिबो इहो आहे त जॾहिं उनजा वालिदैन, उनजा जेके बि पेरेंट्स आहिनि, उहो सरेआम चवनि था त हीउ फलाणा फलाणा एहसान शाह ऐं ॿिया जेके कातिल आहिनि उन्हनि जे मथां FIR दर्ज करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं उहे वाज़े तौर ते चवनि था त कुझु अर्सो पहिरियां जेका अजय लालवाणी खे जन माण्हुनि धमकियूं ॾिनियूं ऐं जन वरी FIR दाख़िल करायूं, ऐं जन माण्हुनि जेको मरण जो जेका बाक़ाइदा घर वेठे धमकी ॾेई विया ऐं अॻु में उन्हनि गिरफ़्तार करायो। हाणे बि उहे साॻा ई कातिल आहिनि। असांजो मुतालिबो इहो आहे त उन्हनि कातिलनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे, न त ॿी सूरत में जेको आहे हीउ एहतिजाज अॼु ताईं क़ाइमु कोन, इहो एहतिजाज जो दाइरो तमामु अञा वसी थींदो। असीं सभु जेके GSN क़ौमी मुहाज़ जा जेके कारकुन आहियूं, असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां अहिड़े नाहक खून जे ख़िलाफ़ सरापा सॼी सिंध जे सहाफ़ियुनि सां, सॼी मज़लूम अवाम ऐं क़ौम सां गॾु आहियूं ऐं गॾु हूंदासीं। सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु आहे असांजो त अजय लालवाणी जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, असांजे बेगुनाह सहाफ़ीअ खे शहीद कयो वियो आहे, ऐं असांजे अजय लालवाणी हक़ सच लिखण ते हुनखे शहीद कयो वियो आहे, ऐं उन क़त्ल जे पोयां वॾा हथ आहिनि, ऐं पुलिस उन केस खे दॿाइणु चाहे थी, जंहिंजे करे अॼु सहाफ़ी पूरी सिंध जा सहाफ़ी आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। ऐं सालियापट खां वठी करे सखर ताईं पैदल लॉन्ग मार्च कयो वियो आहे, ऐं जेका निटण उस में इहो वचन कयो वियो आहे त असां कंहिं बि सूरत में केतिरा बि बासर छो हुजनि जवाबदार कातिल उन्हनि खे जेका असां वाइखो कंदासीं, उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। ऐं असां इहो मुतनबियो कयूं था, ही जेको अॼु लॉन्ग मार्च आहे इहो दरअसल हिकु क़िस्म जो इनकलाब आहे। सहाफ़ियुनि पंहिंजो जेका असां इनकलाब आणे छॾियो आहे। अॻु में बि ईअं थींदो रहियो आहे त सहाफ़ियुनि जा क़त्ल थींदा रहिया आहिनि, पर कंहिं बि सहाफ़ी जा जेके कातिल न पकड़िया विया आहिनि, न उहे कैफ़रे किरदार ताईं पहुचाया विया आहिनि। सो अॼु सहाफ़ी सिंध जा सहाफ़ी हिकु पेज ते आहिनि, ऐं असां जॾहिं असां मुतहद हूंदासीं त को बि गासिब, को बि वॾेरो, को बि डिक्टेटर असांखे क़त्ल करे नथो सघे। ऐं जे क़त्ल थींदासीं त उहे कातिल नथा लिकी सघनि। उन करे असां सखर पुलिस खां इहो मुतालिबो कयूं था ऐं आला अख़्तियारनि खां, सिंध हुकूमत खां मुतालिबो कयूं था त हिन क़त्ल जे पोयां जेके बि बाअसर आहिनि उन्हनि खे वाइखो कयो वञे, ऐं जेका आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं अजय लालवाणी जे क़त्ल में कहिड़ा कहिड़ा हथ मुलविस आहिनि, कहिड़ा कहिड़ा माण्हू इस्तेमालु थिया आहिनि, उहे सभु वाइखा कया वञनि। ॿी सूरत में असांजो एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। ॾिसो, हिते सॼी सिंध में इहो डेली जेके आहिनि इहे सिंध में ज़ुल्म थियनि था पिया। अॼु जो वाक़ियो हाणे ताज़ो आहे ऐं इन जे लाइ हाईलाइट थियो आहे, हू सहाफ़त सां बि लाॻापियल हुयो ऐं सहाफ़ी सभु दोस्तनि सां गॾु बीठा आहिनि। इंशाअल्लाह असां कोशिशि कंदासीं त सिंध गवर्नमेंट में त इहा का उमेद कोन्हे त हीअ कंहिं बि लेवल ते को इंसाफ़ कंदा। हीअ ख़ुदि मिलियल आहिनि इन्हनि वाक़ियनि में। असां कोशिशि कयूं था त फेडरल गवर्नमेंट खां मदद वठूं, ऐं इंटीरियर मिनिस्ट्री असांजी आहे, ॿियूं असांजूं मिनिस्ट्रीज़ आहिनि, त असां हितां जे पुलिस खे इन्हनि सभिनी खे उते कानून जे कटे ते में आणियूं। गुजारिश लालवाणी के कातिलन पे शहीद के लालवाणी को न दो इसका लहू रे को जे संस्कारन पे